नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट पुलिस जी ज़ियादतين खिलाफ ॻोठ ताज محمد खान محمداڻي जे रवासियुनि जो इनकलाबी अवाम प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मोहम्मद आलम محمداڻي, वहीद محمداڻي ऐं ज़ाहिद محمداڻي ऐं ज़हीर محمداڻي मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान इरशाद محمداڻي जेको मोटरसाइकिलनि जो मिस्त्री आहे, नौजवान दुकान बंदि करे वापसि पंहिंजे घर वञी रहियो त पुलिस محمداڻي पिकेट वटि रोके खेसि गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। हिन चयो त असांजे नौजवान ते अॻे बि कंहिं क़िस्म जो को केस वग़ैरह न आहे। पुलिस असांजे नौजवान खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे संदुसि खिलाफ़ कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। हिन चयो त असां ग़रीब आहियूं, पुलिस ख़बर न आहे त कंहिंजे चए ते असांजे नौजवान खे गिरफ़्तार करे संदुसि मथां कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। हिननि वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।